यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध मीडिया ऑफिस गंबट में सीनियर कानूनदान एडवोकेट रज़ा शरपोची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़िले खैरपुर अंदर गंबट लग ॻोठ हाजी मूसा जतोई ऐं ॻोठ अली नवाज़ सियाल बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में खूनी तकरार हलंदड़ आहे। सीनियर कानूनदान एडवोकेट रज़ा शर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले खैरपुर अंदर क़बाइली झेड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। कुछ टाइम पहिरियां बि ज़िले खैरपुर मीरस अंदर ॿिनि धुरियुनि में खूनी तकरार हलंदड़ हुयो, जंहिंमें मां पाण ऐं कुछ तालके गंबट जा मोज़िद शख़्सियत साण करे ॿिनि धुरियुनि वटि पहुची खीर खट कयोसीं ऐं हाणे वरी ज़िले खैरपुर अंदर ॿिनि क़ौमुनि ॿिनि धुरियुनि में खूनी तकरार हली रहियो आहे, जंहिंमें मोज़िद शख़्सियत शफ़क़त हुसैन मयसर ऐं सीनियर कानूनदान एडवोकेट रज़ा शर जी अॻवानी में खूनी तकरार जे निबेरे लाइ मेड़ मिंत काफ़िलो गंबट मां हतमी तारीख़ 9 नवंबर ख़मीस ॾींहुं कढियो वेंदो। इन काफ़िले में यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध मीडिया ऑफिस गंबट जी समूरी सथ पारां भरपूर हिमायत कवरेज करण जो ऐलान करे छॾियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।